नाज़रीन ख़बर शामिल कंदा कंधाकोट में एक्टेड इंटरनेशनल जे तरफ़ां नौजवाननि में हुनरी सिख्या ॾियण वारी प्रोजेक्ट तहत स्टेक होल्डरनि जी गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंजी बुनियादी मक़सद एक्टेड जे तरफ़ां प्रोजेक्ट बाबति आगाही, उन मां हासिल थियल कामयाबियूं ऐं मुस्तक़बिल में उन मॉडल खे वधीक इम्प्लीमेंट करण तजवीज़ूं वठण लाइ मुख़्तलिफ़ शोबनि जे माण्हुनि, जंहिंमें बलख़सूस डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, ज़िले सिहत खातो, सोशल वेलफेयर, कारोबारी माण्हुनि, स्कूलनि जा सरबराह, समाजी वर्कर, नौजवान ऐं ॿिनि लाॻापियल माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में एक्टेड जे कोआर्डिनेटर सिंध सरदार ख़ालिद, प्रोजेक्ट मैनेजर ऑफिसर ख़ावर ख़ान खिलजी प्रोजेक्ट ऐं उन जी सरगर्मियुनि बाबति महिमान खे आगाही ॾिनी। प्रोग्राम जे मेहमान ख़ास जनाब ख़ान मोहम्मद, असिस्टेंट डिप्टी कमिश्नर कंधकोट में एक्टेड जी कोशिशनि खे सराहींदे चयो त हिन पंहिंजी टेन्यूअर में ही पहिरियों प्रोग्राम में शिरकत कई आहे। हिन वक़्तु नौजवाननि में हुनरी सिख्या हासिल करण जे शोबे ते तमामु घणी महिनत करण जी ज़रूरत आहे, जंहिंमें एक्टेड इंटरनेशनल हमेशह अॻभराई हूंदी आहे। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन एक्टेड इंटरनेशनल सां गॾु हर मुमकिन कोशिश कंदी त नौजवाननि लाइ अहिड़ा प्रोजेक्ट आंदा वञनि। प्रोग्राम जे इख़्तिताम में कामयाब नौजवाननि में उन्हनि जे शोबे सां लाॻापियल औज़ार ऐं टूल किट्स विरहायूं वयूं।